सीता माता राम जी के करुणा सागर चवंदी, करुणा धाम। यो नालो ॾाढो सुठो लॻंदो सीता जी के, सभिनि खां बढ़िया करुणा सागर। अब वाल्मीकि रामायण में वर्णन ईंदो आहे, संत चवनि था जॾहिं भगवान हलिया न त धनुष खणी हलिया त सीता माता चए थी छो धनुष खणी आयो? अरे क्षत्रिय आहियूं, जंगल में आहियूं, धनुष के न खणींदासीं? ये प्रभु धनुष खणी आया हो न तॾहिं राक्षसनि खे मारियो था, न खणी अचो आहे। इहो बि हिकिड़ो संग आहे धनुष जो। एॾी करुणामयी असांजी सीता माता, किशोरी जी एॾी करुणामयी कि राम जी खे बि चए थी धनुष छो खणी आयो तव्हां, न खणी अचो आहे। इन जे करे हथ में जेकी शइ हूंदी आहे त हुनजो इस्तेमालु ईंदो आहे। उन सां वरी जोड़े कथा ॿुधाई, सीता माता राम जी खे कथा ॿुधाई कि तव्हां धनुष खणी आया हो। उन ते कहिड़ी कथा? त हिकिड़ो ब्राह्मण देवता हुया, उहे बढ़िया भॼन कंदा हुआ। हिकु ॾींहुं कोई आयो, चई भैया मुंहिंजी तलवार तो वटि अमानत अथई, मां वापसि खणी वेंदोमांइ। ईअं चई करे रखी हलियो। हाणे तलवार चमकदार राजसी ठाठ बाट वारी असली तलवार, ज़बरदस्त तिखी। हाणे फालतू पई आहे, एॾनि ॾींहंनि खां खणण वारो अचे ई कोन थो। हाणे हुन ऋषिअ छा कयो, साधू बाबा उहो वञे थो गुल खणण लाइ, तलवार गॾु खणी थो वञे। मथों वारा गुल तलवार सां कटे थो वठे, फल कटे थो वठे। हाणे रोज़ तलवार खणी वञे। धीरे धीरे उहो छा करे, तलवार हथ में आहे त हीअं ख़ाली हवा में हलाए। धीरे धीरे हवा में हलाई, आस पास पत्ता वत्ता अची विया, वृक्ष अची विया, कट कट कटींदो वञे। झाड़ी आई ठका कटे छॾी, वृक्ष आयो कटे छॾी, एॾी तिखी तलवार। धीरे धीरे उहे पत्ता कटे, पहिरियों हवा में हलाई, वरी वृक्षनि ते हलाई, पोइ धीरे धीरे माण्हुनि ते हलाइण शुरू करे छॾी। चवनि था उहो अधोगतीअ में हली वियो, उहो साधु वीचारो नरक हली वियो। चओ हरे राम। सीता माता थी कथा ॿुधाए राम जी खे त प्रभु उन केवल तलवार जो संग कयो त वीचारो नरक हली वियो। यानी हे उन में करुणा जी ॻाल्हि आहे। हे त राम जी परमात्मा आहिनि, उनखे त सभु पतो आहे कि सीता जी जो ई हरण थियण वारो आहे, उनजे छाया जो। अॻिते हली करे त रावण जो बि उद्धार करिणो आहे, कईन जो उद्धार करिणो आहे, पर सीता जी जी करुणा ॾिसो। उन सीता माता खे भॻवान जो करुणा सागर नालो ॾाढो वणंदो आहे। बोलो करुणा निधान भगवान की।